मौसमियात खाते वरी ख़तरे जी घंटी वॼाई छॾी आहे। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी (NDMA) मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मींहं जो अलर्ट जारी करे छॾियो आहे। NDMA मूजिबि कराची में 3 अगस्त खां 2 सेप्टेम्बर ताईं बरसातनि जो इम्कान आहे। बरसातनि सबबि शहरी ॿोॾि जो ख़तरो पिणु आहे। NDMA मूजिबि ठट्टो, सिजावल, बदीन ऐं थरपारकर में बि 3 अगस्त खां 2 सेप्टेम्बर ताईं मींहं वसंदा, जॾहिं त हैदराबाद, दादू, सक्खर घोटकी, लाड़काणो, जैकोबाद ऐं कशमोर में 3 अगस्त खां 1 सेप्टेम्बर ताईं तूफ़ानी बरसातनि जो इम्कान आहे। NDMA मूजिबि गवादर, केच, पंजगोर, खुज़दार, लसबेलो ऐं कल्लात में बि अॼु खां 1 सेप्टेम्बर ताईं बरसातूं वसंदियूं। ॿिए पासे मौसमियात खाते मूजिबि अॼु खां 2 सेप्टेम्बर ताईं इस्लामाबाद में गजगोड़ ऐं खेवण सां रसखारी जो इम्कान आहे, जॾहिं त पंजाब जे उतरियनि ऐं ओभर वारनि इलाइक़नि में 30 ऐं 31 अगस्त ताईं तेज़ बरसात जी अकती कई वई आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त रावलपिंडी, अटक, झेलम, चकवाल, लाहौर, गुजरांवाला, सियालकोट, गुजरात, नारोवाल, हाफज़ाबाद ऐं मंडी बहाउद्दीन में 30 ऐं 31 अगस्त ते ककर वसंदा। मरकज़ी ऐं ॾखण पंजाब में अॼु खां 31 अगस्त ताईं बरसातनि जो इम्कान आहे ऐं हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची सघनि था। मुल्तान, डीजी खान, राजनपुर, लैया, भक्कर, साहिवाल, बहावलपुर, बहावलनगर ऐं रहीम यार खान में बि अॼु खां 31 अगस्त ताईं बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में अॼु खां 31 अगस्त ताईं तेज़ वसकारो मुतवक़ा आहे, जॾहिं त मालाकंड ऐं हज़ारा डिवीज़न में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। चित्राल, दीर, सवात, बुनेर, मानसेरा, एबटाबाद, पेशावर, नौशेरा, मर्दान, DI खान, टांक, कोहाट ऐं बनू में बि अॼु खां 31 अगस्त ताईं मींहुं वसंदो। आज़ाद कश्मीर, मुज़फ़राबाद, बाग, हवेली, कोटली, मीरपुर ऐं भंभर में बि अॼु खां 2 सेप्टेम्बर ताईं शदीद बरसातनि जी अकती कई वई आहे।